सुई गैस मां के ख़बर ॾींदा आलम निसार अली कुबुर जी रिपोर्ट मुताबिक़ सुई गैस लॻे ॻोठु वाहिद बख़्शो कुबुर खां प्रेस क्लब सुई गैस ताईं फ़लस्तीन जे मज़लूम मुसलमाननि सां यकजहतीअ जे इज़हार लाइ रैली कढी वई। रैलीअ जी अॻुवानी हाफ़िज़ माजिद कासमी ऐं हाफ़िज़ रमज़ान कई। रैलीअ खे ख़िताब कयो ऐं चयो त फ़लस्तीन असांजो मुसलमान मुल्क आहे। असां इसराइल खे ॿुधाइणु चाहियूं था त फ़लस्तीनी मुसलमान असांजा भाइर आहिनि। उन्हनि खे असां अकेलो न छॾींदासीं। असां फ़लस्तीन जे मुसलमाननि सां हर ॾुख सुख में गॾु आहियूं ऐं गॾु हूंदासीं। इजाज़त मिली तो असां उन फ़लस्तीन जे तरफ़ खां इसराइल जे लाइ जिहाद करण जे लाइ असांजे मुसलमाननि ते ज़ुल्म पिया कनि, उन्हनि ते तकलीफ़ूं आहिनि, उन्हनि जा लहू लहू रत में लॻा पिया आहिनि, उन्हनि जा सगीर बचड़ा रत में हिकु लॻा पिया आहिनि ऐं असांजो क़िबला अव्वल जेको बैतुल मुक़द्दस आहे उनजी हुरमत पायमाल थी रही आहे। असांजे मस्जिद अक़सा जंहिंमें मुस्तफ़ा मेराज वारी राति सभिनी नबीन जी इमामत कराए नमाज़ पढ़ाई, उन मस्जिद अक़सा जी हुरमत पायमाल थी चुकी आहे। असां उनजे करे इहो उन्हनि काफ़रनि खे ललकार ॾेई ॿुधायूं पिया त मस्जिद अक़सा असां मुसलमाननि जी मस्जिद आहे ऐं बैतुल मुक़द्दस असां मुसलमाननि जो क़िबला अव्वल आहे। असां उनजी बेहुरमती कॾहिं बि बर्दाश्त न करे सघंदासीं। असां फ़लस्तीन जे मुसलमाननि सां गॾु आहियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह असां बैतुल मुक़द्दस जे हिफ़ाज़त करणु ॼाणूं बि था ऐं